अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं मां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे एहसास, ॿाराणियूं कहाणियूं, कहाणीकार अली हसन अब्बासी, छपाईंदड़ आर्ट पब्लिकेशन, हैदराबाद सिंध, 1994। कहाणी आहे सोबत जो असरु। कुझु किताब, स्लेट ऐं मश्क कापी हथ में हुअसि। मंझंदि जो वक़्तु हो, न घणी गर्मी ऐं न वरी सर्दी हुई। हा, विच थरी मंझंदि हुई, मार्च महीने जी मंझंदि। स्कूल मां 5-6 ॿार निकिता। सभिनी जे चहिरे ते इत्मीनान हो ऐं कुझु ख़ुशी बि। स्कूल जे हिकिड़े कमरे में माण्हुनि मानी पे खाधी ऐं 2-3 छोकिरा ॿाहिरि बीठा हुआ। उहे शायदि उन्हनि जी ख़िदमत लाइ बीठा हुआ। जंहिं अंदरि मानी पे खाधी, मानी खाइण वारनि में 2 त उन स्कूल जा उस्ताद हुआ, बाक़ी 2 शायदि महिमान। हा, महिमान मान वारा ऐं मोहतरम, अण सॼा। न पर हू त प्रोग्राम मुताबिक़ आया हुआ ऐं सो बि इम्तिहान वठण लाइ। त पोइ हेॾो खफ़ो छाजो? उहा त महिमान नवाज़ी आहे। महिमान राज़ी थी वेंदा त नतीजो बि उस्तादनि जे मर्ज़ीअ मुताबिक़ ईंदो, यानी 100%। जेके ॿार स्कूल खां ॿाहिरि पिए निकिता, शफ़क़त बि उन्हनि सां गॾु हो, ॾाढो ख़ुशि, मोर वांगुरु टिलंदो पिए आयो। शफ़क़त मुंहिंजो नंढो भाउ। स्कूल जा ॿार चवंदा आहिनि त शफ़क़त पंहिंजे दर्जे वारनि में सभिनी खां होशियारु ऐं पहिरियों नंबर आहे। स्कूल ॻोठ खां 2-3 फरलांग परे आहे। हूअं त उस्तादनि या उस्तादनि जे महिमाननि जी ख़िदमत मानीटर ऐं होशियारु छोकिरनि खे करणी पवंदी आहे, या वरी जेके असुलु जॾा हूंदा आहिनि। होशियारु छोकिरनि में त शफ़क़त बि शामिलु आहे, पर अॼु त शफ़क़त ख़िदमत वारनि में कोन हो। स्कूल अंदरि बीठल छोकिरनि ते नज़र पियमि त वाक़ई उहे शफ़क़त जा क्लासी सुलेमान ऐं भाॻियल हुआ। 2 निपट जॾा, उहो बि हिन स्कूल जा ॿार ॿुधाईंदा आहिनि। शफ़क़त जी मूं ते नज़र पई त मुरकंदो मूं तरफ़ अचणु लॻो। वेझो अची चयईं, अदा, उस्ताद ॿुधायो त असां सभु पास थी विया आहियूं। मां बि पास थी वियो आहियां। सुभाणे उस्ताद लाइ 100 रुपया मिठाईअ जा घुरिजनि। 100 रुपया? मूं वराणियो। हूअं न त छा, 5 दर्जो पास कयो अथमि। अड़े यार, पढ़ी तूं, पास तूं थिए ऐं 100 रुपया वरी उस्ताद खे मिठाई? हा, तॾहिं वरी पढ़ायो त उस्ताद न। चङो यार चङो, तोखे 100 रुपया ॾींदासीं, पर उहो त ॿुधाए, साहब तोखां पुछियो छा? पाकिस्तान जा सूबा घणा आहिनि? शाह लतीफ़ भटाई रहमतुल्लाह अलैह जो बैत, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पीउ जो नालो ऐं अतयात, ऐं ॿियनि खां छा पुछियईं? बसि ॿियनि खां बि अहिड़ा ई मिड़ई सवाल पुछियईं। ऐं हा, सूरत ख़ती लिखारायईं, हिसाब करायईं ऐं कनि खे त चए पियो जेको अचेव थो ॿुधायो। असांजे घर में बिजली न हुई त ॾींहं जो कुझु पढ़ी वरी घर जो कमकार करे ऐं रांदि रूंद करे वरी राति जो शफ़क़त बत्तीअ ते काफ़ी देरि ताईं पढ़ंदो रहंदो हो ऐं पंहिंजे स्कूल जो मिलियल कमु कंदो हो। जॾहिं बिजली आई तॾहिं बि राति जो देरि ताईं पियो सबक़ु यादि कंदो हो। हिकिड़े ॾींहुं पुछियोमांसि, ॾे ख़बर, एतिरो जो पढ़ी थो त क्लास में को नंबर मिलियो अथई या न? अदा, उस्ताद रोज़ु सबक़ु ॿुधंदो आहे, सूरत ख़ती लिखाराईंदो आहे, हिसाब कराईंदो आहे ऐं सवाल जवाब बि ॿुधंदो आहे। मां सभु बराबरि ॿुधाईंदो आहियां, मूंखां चुकूं बि कोन पवंदियूं आहिनि। उन जो मतिलबु त तूं होशियारु आहीं? हा अदा, मां पहिरियों नंबर आहियां ऐं जेको सुवालु ॿियनि खे न ईंदो आहे उहो मां ॿुधाए उन्हनि खे चमाट हणंदो आहियां। सच ॾाढो मज़ो ईंदो आहे। अड़े, पंहिंजे दोस्तनि खे चमाट हणंदो आहीं? कॾहिं कॾहिं 2 चमाटूं बि हणंदो आहियां। 2 चमाटूं वरी छो? उहो त जीअं उस्तादु चवंदो आहे तीअं कंदा आहियूं। दोस्तनि खे चमाटूं हणंदे लॼ कोन थींदी अथई? छो भला? पोइ उहे सवाल पका छो नथा कनि? मां एतिरो पढ़ां थो त हू छो नथा पढ़नि? रुॻो रुलंदा वतंदा ऐं पढ़ंदा न त पोइ थफड़ूं त खाईंदा ऐं पोइ मूंसां लह बि न कंदा आहिनि। हथी ॿाहिरि इलाज कंदा आहिनि त चमाटा हुरिया हणंदो कर। शफ़क़त जूं उहे ॻाल्हियूं यादि करे मुरकी ॾिनमि। सोचियमि असां त कोन पढ़ियासीं, पर हिन खे ज़रूरु पढ़ाइबो। हीउ ज़रूरु डॉक्टर या इंजीनियर थींदो। ॿिए ॾींहं ते शफ़क़त 100 रुपया वठी उस्ताद खे ॾेई आयो। हाणे जेसि ताईं 6 में दाख़िला वठे तेसि ताईं घर जो कमकार कंदो ऐं घुमंदो रहियो। जानू असांजे ॻोठ जो बल्कि माइट पाड़े जो आहे। हाई स्कूल में 6 में पढ़ंदो आहे, पर हिन जी दोस्ती शहर जे कुझु रोलू छोकिरनि सां हुई ऐं पाण बि स्कूल खां गुसाईंदो रहंदो हो। शफ़क़त जी जानूअ सां दोस्ती त अॻु में बि हुई, पर हाणे थोरी घाटी थी वई आहे।
6 जा बि इम्तिहान थी विया, 6 वारा 7 में, 7 वारा 8 में, 8 वारा 9 में, मतिलबु त हर को हिकु हिकु दर्जो अॻिते वधी वियो। शफ़क़त वञी 6 में दाख़िला वरिती। शफ़क़त मूंखां पैसा घुरिया, अदा 50 रुपया त ॾियो। उहे वरी छाजे लाइ? कुझु बुक वठंदुसि ऐं जानूअ खां 6 जा किताब अधु मुल्ह में वरिता अथमि, उन जा 27 रुपया था थियनि। चङो, सुबुह जो वठिजांइ। सिज उभिरियो, जानू अची शफ़क़त खे सॾु कयो। शफ़क़त अॼु देरि थी थिए, स्कूल हलूं। शफ़क़त मूं वटि आयो, पैसा वरिताईं ऐं जानूअ सां गॾु हलियो वियो। हीउ रोज़ु जानूअ सां गॾु स्कूल वेंदो हो। शुरू में घर अची ABC वग़ैरह लिखंदो, पढ़ंदो ऐं यादि कंदो हो, पर आहिस्ते आहिस्ते हिन पढ़णु घटाए छॾियो। हिकु ॾींहुं हिननि खे स्कूल पहुचण में कुझु देरि थी वई। उस्ताद शफ़क़त खे चयो, आईंदा देरि न करे ईंदो कर, न त मारींदोमांइ। 2-4 ॾींहं रखी वरी हिननि खे देरि थी वई त जानूअ शफ़क़त खे चयो, यार आउं त स्कूल कोन थो वञा, उस्ताद मारींदो। शफ़क़त खे बि कुझु ॾींहं अॻु में उस्ताद जा चयल लफ़्ज़ यादि अची विया। ही ॿई स्कूल जे दर तां मोटी आया। शफ़क़त घर जल्दी आयो त मां पुछियोमांसि, अड़े छो जल्दी मोटी आयो आहीं? पहिरें पीरियड में देरि थी वई हुई, उस्ताद मारे हा, उन करे मोटी आयुसि, स्कूल कोन वियुमि। मां हिन खे कन खां वठी थोरो माटो ॾिनो। अड़े हिकिड़े पीरियड में देरि थी वई त ॿियनि पीरियडनि में त पढ़ी हा न, ऐं त गुस्सा ईंदे त कुटींदोमांइ। उन खां पोइ जानू ऐं ॿई रोज़ु सुबुह जो स्कूल वेंदा हुआ। घर खां त ही निकिरी वेंदा हुआ, पर स्कूल खां गुसाइण लॻा। हिकु ॾींहुं पुछियोमांसि, शफ़क़त छो भला राति जो पढ़ी कोन थो? अदा बुक कोन्हनि लिखियल, हिकिड़े छोकिरे खां घुरिया अथमि, उहो ॾींदो त पोइ लिखंदुसि ऐं पोइ पढ़ंदुसि। अञा इम्तिहान में बि इलाही देरि आहे। मां बसि खणी कई, पर जेको स्कूल खां गुसाईंदो ऐं वेंदो ई कोन त उन खे लिखण लाइ बुक केरु ॾींदो? हिकिड़े ॾींहुं भर वारे ॻोठ जा छोकिरा मिलिया। उन्हनि में हिकिड़ो शफ़क़त जो क्लासमेट असगर बि हो। सभई छोकिरा मूंसां मिलिया ऐं असगर चयो, अदा छो भला शफ़क़त स्कूल कोन थो अचे? मूंखां छिरकु निकिरी वियो। शफ़क़त त रोज़ु स्कूल वेंदो आहे। न अदा, काफ़ी ॾींहंनि खां शफ़क़त स्कूल कोन ईंदो आहे। हाई स्कूल शहर में आहे ऐं असांजे ॻोठ खां 2-3 मील परे आहे। शाम जो जॾहिं घर आयुसि त शफ़क़त साम्हूं खट ते वेठो हो। वञी कन मां वरितोमांसि, अड़े ॾे ख़बर, स्कूल वेंदो आहीं? हा अदा, रोज़ानो वेंदो आहियां। कन खे थोरो माटो ॾिनोमांसि, हू उभो थी वियो। अमां जेका भरिसां ई वेठी हुई, उथी ऐं सट ॾेई हिन जो कनु मुंहिंजे हथ मां छॾायईं। रोज़ु वेंदो त आहे, ॾिसंदो कोन आहीं? अड़े तूं ॿुधाए, स्कूल वेंदो आहीं या न? अदा क़ुरान वेंदो आहियां। थोरो रोअण हार की शकिल करे जवाबु ॾिनई। असगर तोसां पढ़ंदो आहे? हा। अॼु हुन मूंखे ॿुधायो त तूं स्कूल कोन वेंदो आहीं। उहो मूंसां विढ़ियल आहे, उन करे मूंखे मार खाराइण लाइ कूड़ियूं अथाईं। ख़ैरु, मां हिन खे छॾे ॾिनो त थी सघे थो छोरा पाण में विढ़ियल हुजनि ऐं हुन सचु हिन खे मार खाराइण लाइ कूड़ ॻाल्हायो हुजे। वरी पक करण लाइ मां ॿिए ॾींहुं जानूअ खां पुछियो, अड़े जानू ॾे ख़बर, शफ़क़त स्कूल वेंदो आहे? हा अदा, असां रोज़ु स्कूल वेंदा आहियूं। महीने खनि खां पोइ हिकिड़े ॾींहुं शाम जो घर जे ॿाहिरां बशीर अची सॾु कयो। बशीर असांजे ॻोठ जो ई आहे ऐं हाई स्कूल में 8 दर्जे में पढ़ंदो आहे। आउं दर ते वियुसि, बशीर खे हथु ॾिनुमि ऐं पुछियोमांसि, छो भला, ख़ैरु त आहे? हिन हिकिड़ो काग़ज़ जो टुकुरु खीसे मां कढी मूंखे ॾिनो। हीउ उस्ताद रमज़ान ॾिनो आहे त शफ़क़त सुभाणे जेकॾहिं स्कूल न ईंदो त उनजो नालो कढी छॾींदो। पर छो? उस्ताद चयो पिए त 2 महीननि खां शफ़क़त स्कूल कोन आयो आहे। अड़े यार, हू त रोज़ु हितां सुबुह जो तयारु थी जानूअ सां गॾु वेंदो आहे। अदा, 2 स्कूल कोन ईंदा आहिनि। जानूअ जे उस्ताद बि अॼु अहिड़ी चिठी ॾिनी आहे, उहा मां हुनजे घर ॾेई आयो आहियां। चङो, महिरबानी, सुभाणे हिन खे आउं पाण स्कूल वठी ईंदुसि। आउं उहा चिठी हथ में खणी घर आयुसि। साम्हूं शफ़क़त वेठो हुयो। अमां पाड़े में कंहिं कम सां वई हुई। शफ़क़त खे पाण ॾांहुं सॾु कयमि, अड़े हेॾे अचु। शफ़क़त जीअं ई वेझो आयो त भर करे हिकिड़ी चमाट गिटे वारी हणी कढीमांसि। हिन खे भवाटी अची वई ऐं वञी खट सां लॻो। पोइ त लकुणु खणी अची वरितोमांसि। अड़े तूं 2 महीननि खां स्कूल न वियो आहीं ऐं मूंखे पियो चवीं त आउं रोज़ु स्कूल वेंदो आहियां।
ही रोज़ हितां तयारु थी केॾांहुं वेंदा आहियो? शफ़क़त जी दाह मथे दाह पिए पई। अम्मा खे ख़बर पई त उहा भॼंदी आई ऐं हिन खे अची छॾायईं। शफ़क़त जो सुॾके मथां सुॾको पए पियो। हिन खे सुठी मार कढियमि। अम्मा चयो, अड़े को कास आई आहीं, एॾो मारबो आहे ॿार खे? पंहिंजा ॿार थियनि त पोइ ॾिसां उन्हनि खे मारजांइ। अम्मा हिन जे गिटनि ऐं मथे ते हथ पिए घुमाया ऐं परचायांसि पिए। बसि कर अबा, हाणे बसि कर। अम्मा हिन खे इलाज करे जॾहिं थकी ऐं हिन जा सुॾका बंदि न पिया थियनि त उन बि खणी मुंहं में चंबो हंसि। बसि नथो करीं, स्कूल खां न घुसाईं आहे त छो मार खाई आहे? हिकिड़े सिंधी स्कूल में त कोन घुसाईंदो हुअईं ऐं सभु सबक़ पका करे स्कूल में वञी ॿियनि ॿारनि खे उन्हनि जो सबक़ु कचो हुअण ते चमाटो हणंदो हुअईं। हाणे वरी उन्हनि वांगुरु तोखे न पढ़ण ऐं स्कूल मां घुसाइण जी हीअ सज़ा मिली आहे। सुभाणे खां स्कूल वञ, न त पोइ भाणे हणंदुई हरनि में या माल में। पीउ त अथई कोन, सुठो अथई, दिलि लॻाए पढ़, न त तूं बि ॿियनि कुड़मियुनि वांगुरु सॼी उमिरि न पढ़ण जी सज़ा में वतंदे हरकाईंदो या माल चारींदो ऐं उस में सड़ंदो। थोरी देरि खां पोइ जानूअ जे घर वियुसि त उन बि सुॾका पे भरिया। उन जे माउ खां पुछियमि त मासी, हीउ छो थो रोए? अबा 2 महीननि खां स्कूल कोन वियो आहे ऐं हाणे चवे थो त आउं कोन पढ़ंदुसि। सो मार खाधी अथई। हाणे चाचंसि जन चयो अथसि त सुभाणे मेयूं वञी चार। कुझु मुंहिंजी मार ऐं कुझु अम्मा जी हिदायत जो शायदि शफ़क़त ते असरु थियो जो सुबुह जो सवेर तयारु थी स्कूल वञणु लॻो। मां हिन खे वठी वञी उस्ताद वटि छॾे आयुसि। वापसि मोटण ते ॾिठुमि त जानू मेहन जो वॻु चाढ़ण लाइ झंग तरफ़ पिए वियो। मुंहिंजे ज़हन में आयो, वाक़ई सियाणनि सच चयो आहे, जहिड़ी सोबत तहिड़ो असरु।